गजरान शो ने असांजे माहौल में जेको गजरान हूंदो आहे उन जे करे असांखे कई तरह जूं बीमारियूं थींदियूं आहिनि। गजरान जा चार नंबर ते एयर पोल्यूशन जो मतलब है हवा जो गजरान क्या थींदो आहे हवा में ख़राब शयूं मिली करे हवा खे गंदलो कंदियूं आहिनि। मिसाल फैक्ट्रियुनि जो धुओं आहे, गाॾियुनि जो धुओं आहे, उन्हनि जे करे असांखे गजरान साफ़ सां ऑक्सीजन जे असर कंदा आहिनि। साफ़ उन्हनि जे करे उन मां बीमारियूं थींदियूं आहिनि। नंबर ॿियो टॉपिक आहे लैंड पोल्यूशन जो मतलब आहे ज़मीन जे गजरान कीअं थींदो आहे। ज़मीन जे गजरान जेको असां गंद कचिरो फैलाईंदा आहियूं ज़मीन ते उनजे करे थींदो आहे। मिसाल असां पंहिंजे घर मां सफ़ाई करे उहो गंद कचिरो ॿाहिरि फैलाईंदा आहियूं उनजे करे असांखे नुक़सान था। प्लास्टिक जे करे ज़मीन ज़रख़ेज़ न थींदी आहे। ज़मीन ज़रख़ेज़ न थींदी त असांजा हुते ॿूटा ऐं न थींदा आहिनि तंहिंजे करे प्लास्टिक सां ज़मीन खे खतरो आहे। नंबर ॿियो टॉपिक आहे वाटर पोल्यूशन जो मतलब आहे पाणी जो गजरान कीअं थींदो आहे। मिसाल बीठल पाणी हुजे उनजे घर मां वञण जे करे असांखे कई बीमारी थींदियूं आहिनि जीअं मलेरिया ऐं ॿी खोड़ सारियूं बीमारियूं थींदियूं आहिनि। मिसाल असांजा फैक्ट्री या कारखाना जा वेस्ट आहे उन्हनि जो धुओं उन पाणीअ खे गंदो करण पाणीअ जे करे जेके जानवर आहिनि जीअं मछली थी उन्हनि खे नुक़सानु हूंदो आहे। नंबर ॿियो टॉपिक नॉइज़ पोल्यूशन जो मतलब आहे आवाज़ जो गजरान कीअं थींदो आहे। आवाज़ जो गजरान जीअं जहाज़नि जो आवाज़ आहे, रेलनि जो आवाज़ आहे, गाॾियुनि जो आवाज़ आहे, या असांखे सॉन्ग सुनंदा उन्हनि जो आवाज़ आहे। तेज़ आवाज़ जे करे असांखे हुन मां ख़तरो हूंदो आहे। मिसाल तेज़ आवाज़ ॿुधंदासीं असांजे मथे सूर पवंदो, असांखे डिप्रेशन थी वेंदासीं। तंहिंजे करे हमेशह तेज़ आवाज़ न ॿुधणु घुरिजे।